वाला आलिही व अस्हाबिही अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। काफ़ी अरसे खां पोइ अॼु अवां जे आॾो हाज़िर आहियां। बालारे महीने रबीउल अव्वल भले प्रोग्राम में खैरात फ़ी सबीलिल्लाह सीरत जे जलसे में अल्लाह ताला अचण जी सआदत नसीब फरमाई। अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला सभिनी जो अचण क़बूल फरमाए। जिन दोस्तनि ही ख़ैर कयो आहे अल्लाह ताला उन्हनि जे ख़ैर खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। अॼोके दौर में अहिड़नि प्रोग्रामनि में शिरकत अल्हम्दुलिल्लाह सआदतमंदी आहे। मां अल्लाह साईं खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे अहिड़नि महफ़िलुनि में अचण जी सआदत नसीब फरमाए। हीअ बि अल्लाह जे तरफ़ खां चूंड आहे। रब साईं जंहिंखे चूंडींदो उनखे तौफ़ीक़ मिलंदी अहिड़नि प्रोग्रामनि में अचण जी। वरन त माहौल अहिड़ो बणिजी वियो आहे असांखे चङी ॻाल्हि जे तरफ़ वेंदे बि ॾुखियो थो लॻे। बुराई उरूज ते आहे। मां अल्लाह ताला खां दुआ थो कयां त अल्लाह ताला अहिड़े माहौल में तव्हां ई असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। अॻे ॿुधंदा हुआसीं त फलाणे इलाइक़े में फलाणे मुल्क में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कई अथऊं, खाका ठाहिया अथऊं। ॿियनि मुल्कनि में हिते एहतजाज थींदा हुआ। ॿुधंदा हुआसीं त बाबरी मस्जिद हिंदुस्तान वारनि शहीद कई आहे। ॿियनि मुल्क में ॿिए मुल्क में अॼु पंहिंजे मुल्कनि में मस्जिदियूं महफ़ूज़ न आहिनि। पंहिंजे मुल्कनि में इमामुल अंबिया साईं साहबा अहल बैत जी तौहीन कई थी वञे, पर ख़ुदि अल्लाह साईं जा नाला खणी गारियूं ॾिनियूं थियूं वञनि। लेकिन असांजो हाल इहो आहे, असां होश में ख़ुशि बसि मुस्लमान आहियूं, बसि पाण ई छुटी वेंदासीं। मां अल्लाह ताला खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां ई असांखे गैरत ईमानी नसीब फरमाए। जेको वक़्तु रहूं ईमान सां, इख़लास सां, सचाईअ सां। दुनिया में वाह वाह जे करे हलियासीं या वाह वाही फबंदी, अॻिते कुझु कोन। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला जेको कमु कराए उहो इख़लास ऐं सचाईअ सां। बहरहाल मां ॻाल्हाईंदुसि, घणो टाइम थी वियो आहे, वरी अञा मूंखे कंहिं जाइ ते वञिणो आहे। हाणे मां ॿिनि जाइनि तो थी आयो आहियां, टीं जाइ ते हिते आहियां, अञा चौथीं जाइ ते इंतज़ारु आहे। हाणे 11-12 मूंखे थी वेंदा, उते पुॼंदे बि सम्झां थो। कोशिशि कयां थो पंहिंजे तरफ़ खां वाइदे ख़िलाफ़ी न कयां, पर आख़िर इंसान आहे। पोइ हितां निकिरण खां पोइ वरी राब्तो कंदुसि। जे उन्हनि चयो त अचो वञा बि त मजबूरन वेंदुसि, जेकॾहिं इजाज़त ॾिनऊं त फबिया। ॾींहुं राति इन धंधे सां आहियूं। नौकिरी ड्यूटी न आहे, बसि इहा अल्लाह अल्लाह जे रसूल जी ड्यूटी आहे। मां ॾाढो पंहिंजे रब खां ख़ुशि आहियां। माण्हू जेको वणे, जंहिंखे जीअं वणे, पर असां पंहिंजे रब खां ख़ुशि आहियूं। मां एॾो ख़ुशि आहियां, एॾो ख़ुशि आहियां जो मां कॾहिं कॾहिं पाण सोचींदो आहियां त पाण हैरान थींदो आहियां। मां हिकिड़े ग़रीब घराणे जो, ग़रीब बाबे जो पुटु औलाद, मिसकीनी हाल। मूंखे पुराणो वक़्तु बि यादि आहे त 1000 रुपयो बि ॾुखियो लॻंदो हो, काॾूं अचे कीअं थिए। मूंखे इहो बि यादि आहे त बाबा 1000 रुपए में जिरेब ज़मीन जो विकियो। ज़रूरत हुई 3000, 3500, 3.5 जिरेब ज़मीन वई असांजो हूंदे। इहो हाल अॼु अल्लाह ताला असांखे कहिड़ी मामले ते पुॼायो आहे। ख़ल्क़त असांजो इंतज़ारु थी करे, माण्हू असांखे चुमियूं था ॾियनि, माण्हू असांजा हथ था चुमनि, माण्हू असांखे पैसनि सां था ॼण तोड़नि। अॻे ॿुधो हूंदो त गुलनि सां तोड़ियूं। इहे छा आहे? इहा रब जी करम नवाज़ी आहे। कोशिशि इहा कई अथमि त कंहिंखे हथ सां बि न ईज़ायां, कंहिंखे वात सां बि न ईज़ायां। कोशिशि इहा आहे। बाक़ी दीन इस्लाम जे मामले में उहा पंहिंजी जाइ ते मज़बूती आहे। उहा का शइ को असांखे लोॾे नथो सघे। मां रब खां दुआ थो कयां त मुंहिंजी बि पछाड़ी अल्लाह ताला सुहिणी बणाए। मां तव्हांजो आहियां, तव्हांजो आहियां, तव्हांजो आहियां, तव्हांजो रहंदुसि, ॿिए हंधि जो कोन आहे। तव्हांजो फुल पोटो आहे। फुल पोटो जिते वेंदव तव्हांखे ज़रूरु नालो काॾो न कंहिं कुंड मां ईंदो त बाबा फुल पोटो चवंदव त ज़रूरु तव्हांखे चवंदा त हाजी इमदादुल्लाह सुञाणो। इहो छा आहे? इहा हिन क़ुरान सां लऊं लाइण जो इहो असरु आहे। जंहिं दीन ॾे आयो त इनशा अल्लाह उहो अजायो न आहे। जे मौलाना अव्हांखे ॿुधायो, इहे मां पंहिंजनि पैसनि सां उमरा त कोन थो कयां, हर साल त कोन थो वञा। अञा हिकिड़े पासे न अची पहुचूंदा त वरी को न को फ़ोन कन में चए थो हल भा असांजे तरफ़ां बाबा उमिरो कर। इहा छा आहे? इहा अलाह जी महिरबानी आहे। कॾहिं उहो वक़्तु हुयो जो मौलाना अब्दुल्ला चांडियो, अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए, उन्हनि जा ॿोल आया त मदीने शहर जो
खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो। हे हमरा दोस्त उन्होंने फोन करन था पर मां हितो वांदो थी पोइ कंदोमान। मदीने शहर जो चांडे साहब इहो इन जे करे चवां थो त चांडे साहब ॼण त हितां जो हो। चांडे साहब हिते घणियूं रातियूं रहंदा हुआ हाजी साहब वटि तमामु जामी मस्जिद जे विक में। असां चांडे साहब जी ॼण त ज़ियारत हुते कईसीं। चांडे साहब जा ॿोला त मदीने शहर ॾे मौल हा, मदीने शहर जो खपे पियो निज़ारो, मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो। नसीबन में वारो ना आयो। चई भला दुआऊं तो घुरियम, चई मदीने वञण जी इजाज़त न आई, मदीने वञण जी इजाज़त न आई, दुआऊं घुरियम पर इजाबत न आई। वयो वक्त गुज़री 70 साल सारो मगर कोन आयो नसीबन में वारो। एक बोल ॿियनि ॿोलनि में चई त मदीने शहर ॾे मौला घुराइण तोखे सवलो आहे, मदीने शहर ॾे मौला घुराइण तोखे सवलो आहे, मके में या मदीने में रहाइण तोखे सवलो आहे। तोखे त तुझे ॾाढो रब देर कोन्हे। पोइ ॿोल ॿोलिया छा चई? चई त अज़ल में जे लिखियलु कोन्हे, अज़ल में जे लिखियलु नाहे त हाणे ई लिखाए छॾ। अज़ल में जे अल्लाह साईं किथो चवे रब जे अज़ल में जे लिखियलु नाहे त हाणे ई लिखाए छॾ। कलम तुंहिंजे ई हथ में आहे, लिखाइण तोखे सवलो आहे। कलम जो मालिक त तूं आहे। अॼोके हालात जे मुआफ़क़त सां मां बि शेर इन अंदाज़ में शुरूआत कयां थो। मुंहिंजा ॿोल आहिनि त तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तू। हालात कीअं थी वई आहे रब तू मटाए। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तू। उजड़ियल ज़माने में हवा ख़ालिक खुशिन जी घुलाए तू। खुशूं वयूं हा न, ॻोठ हिकिड़ो नफ़रतूं घणियूं, घर हिकिड़ो नफ़रतूं घणियूं। बहरहाल वरी बि रब खां अर्ज़ था कयूं, अल्लाह पंहिंजी बाज कंदो। थोरो तवजो। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। उजड़ल ज़माने में हवा, उजड़ल ज़माने में हवा ख़ालिक खुशिन जी घुलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। उजड़ल ज़माने में हवा ख़ालिक खुशिन जी घुलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। कर करम पंहिंजो किबरिया माण्हुनि मां मेटे छॾरिया। कर करम पंहिंजो किबरिया माण्हुनि मां मेटे छॾरिया। नफ़रत ख़त्म कर या खुदा, नफ़रत ख़त्म कर या खुदा। उल्फत में सब खे रहाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। उजड़ल ज़माने में हवा ख़ालिक खुशिन जी घुलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा, तक़दीर के बदलाए तूं। सरे आम कत्ले आम आ, अज खून सस्तो तमाम आ। सरे आम कत्ले आम आ, अज खून सस्तो तमाम आ। तो माण्हू माण्हूअ खे कुहे, तो माण्हू माण्हूअ खे कुहे। एहसास तिन में जगाए तूं।
तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशन जी घुलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू मिट माइटी अज व्यापले लालच जी संगत थी हले मिट माइटी अज व्यापले लालच जी संगत थी हले साईं मफादन खां सजी साईं मफादन खां सजी हिन खल्क खे त बचाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशन जी घुलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू पांजे नंदर खां धार कर दुनिया में कहीं खे न ख्वार कर पांजे नंदर खां धार कर दुनिया में कहीं के न ख्वार कर हादी हिदायत दे भुलल हादी हिदायत दे भुलल के दगस दे ते वराए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशन जी घुलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू महबूब सां दिल मुझे बैयत कई बेसां दिल जो हथ न मिलाईंदुसि मुखे मुरसल जे असना जो कसम सदा मदह मुहम्मद गाईंदुसि मुखे मुरसल जे असना जो कसम सदा मदह मुहम्मद गाईंदुसि जंहिंखे मालिक अर्श घुरायो हो जंहिंजो अर्श मथां पयो सायो जंहिंखे मालिक अर्श घुरायो जंहिंजो अर्श मथां पयो सायो चयो मौला तोखे घुरायो हथ में चयो मौला तोखे घुरायो हथ में अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए दिल जो हथ न मिलाईंदुसि मूंखे मुरसल जे असना जो कसम सदा मदह मुहम्मद गाईंदुसि जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में तहिड़ो हिकमत इल्म बसीरत में जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में तहिड़ो हिकमत इल्म बसीरत में अहिड़ो को न थियो न को थियणो आ न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि अहिड़ो को न थियो न को थियणो आ न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि अचे अहमद अरबी तसव्वुर में ऐं दिल जे ख़याल संदे घर में अचे अहमद अरबी तसव्वुर में
ऐं दिल जे ख्याल संदे घर में महबूब जे मंजिल दिल में करे महबूब जे मंजिल दिल में करे मां साह जी सेज विछाईंदुसि महबूब जे मंजिल दिल में करे मां साह जी सेज विछाईंदुसि सारो ॾेह हुजई ले पियासिया चांडियो अब्द बे उन ले उदासिया सारो ॾेह हुजई ले पियासिया चांडियो अब्द बे उन ले उदासिया मिले मोकल मूंखे मदीने वञी बी विर्द दुरूद ॿुधाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिसां दिल जो हथ न मिलाईंदुसि मूंखे मुरसल जे असना जो कसम सदा मदह मुहम्मद गाईंदुसि बकर सां वफ़ा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी अबू बकर सां वफ़ा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी नबी बेराज़ी खुदा बेराज़ी नबीअ जे नेणनि जो नूर आहे मञींदो सच बाशूर आहे नबीअ जे नेणनि जो नूर आहे नबीअ जे नेणनि जो नूर आहे मञींदो सच बाशूर आहे असांजो उस्मान हा कंदड़ सां असांजो उस्मान हा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सजी भलिया अली वलिया वली अलिया अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सजी भलिया अलीअ संदी इक़्तिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी नबी बेराज़ी खुदा बेराज़ी रफ़ीक जन्नत वठण ॾुखिया वरी जे ॾिसबो सफ़ा सुखिया रफ़ीक जन्नत वठण ॾुखिया वरी जे ॾिसबो सफ़ा सुखिया शहादतुनि जा लटा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी हर तरफ झेड़ा कबाइली महबतूं काॾे वयूं हर तरफ झेड़ा कबाइली रहमतूं काॾे वयूं हर तरफ झेड़ा कबाइली महबतूं काॾे वयूं ज़हमतुनि जो मींहुं आहे रहमतूं काॾे वयूं ज़हमतुनि जो मींहुं आहे रहमतूं काॾे वयूं
हर तरफ जहिड़ा क़बाइली महबतूं का दे वयूं मर्ज़ ग़ीबत जो वधी वियो ॻोठ हर हिक घर अंदर मर्ज़ ग़ीबत जो वधी वियो ॻोठ हर हिक घर अंदर को न मुंहुं कंहिंजो वणे थो इज़तूं का ॾे वयूं को न मुंहुं कंहिंजो वणे थो इज़तूं का ॾे वयूं ॻोठ वारनि जूं करां इन चोरियूं ॻोठ वारनि जूं करां इन चोरियूं को हया नाही अखियुनि में असमतूं का ॾे वयूं को हया नाही अखियुनि में असमतूं का ॾे वयूं ॻोठ जंहिंमें प्यार हो अॻु हाणे नफ़रत थी वई ॻोठ जंहिंमें प्यार हो अॻु हाणे नफ़रत थी वई अमन भाईचारे जहिड़ियूं नेमतूं का ॾे वयूं अमन भाईचारे जहिड़ियूं नेमतूं का ॾे वयूं ज़हमतुनि जा मींहं आहिनि रहमतूं का ॾे वयूं हर तरफ जहिड़ा क़बाइली महबतूं का ॾे वयूं मुड़स ईंदो जीअं घर में ज़ाल ख़िदमत में शुरू मुड़स ईंदो जीअं घर में ज़ाल ख़िदमत में शुरू फर्म बरदारी कंदड़ से औरतूं का ॾे वयूं फर्म बरदारी कंदड़ से औरतूं का ॾे वयूं ज़ाल जे कावड़े रुसण खां मुड़स ड्रिजंदो थो वते ज़ाल जे कावड़े रुसण खां मुड़स ड्रिजंदो थो वते रोब मर्दन जो हूंदो हो हशमतूं का ॾे वयूं रोब मर्दन जो हूंदो हो हशमतूं का ॾे वयूं अॻो कमाईंदा थोरो शुक्र हूंदो हो घणो अॻो कमाईंदा थोरो शुक्र हूंदो हो घणो हाणे पूरी कोन पए थी बरकतूं का ॾे वयूं हाणे पूरी कोन पए थी बरकतूं का ॾे वयूं अदब वॾड़नि जो हूंदो हो दब दब ऐं ख़ौफ़ पिण अॼु ड्रिजे थो पीउ पुट खां अज़मतूं का ॾे वयूं अॼु ड्रिजे थो पीउ पुट खां अज़मतूं का ॾे वयूं रोज़ इग़वा फुर ऐं धाड़ा माण पो आहे किथे रोज़ धाड़ा रोज़ इग़वा फुर ऐं धाड़ा माण पो आहे किथे अॼु जे इंसाननि जूं आख़िर गैरतूं का ॾे वयूं अॼु जे इंसाननि जूं आख़िर गैरतूं का ॾे वयूं ऐ सनाउल्लाह मंगरिया वक़्तु कहिड़ो आ अची ऐ सनाउल्लाह मंगरिया वक़्तु कहिड़ो वियो अची हर तरफ़ कीनो कुदरत कुर्बतूं का ॾे वयूं हर तरफ़ जहिड़ा क़बाइली महबतूं का ॾे वयूं ज़हमतुनि जा मींहं आहिनि रहमतूं का ॾे वयूं हर तरफ़ जहिड़ा क़बाइली महबतूं का ॾे वयूं अञा दोस्त नबीअ जे देरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में वञा दोस्त नबीअ जे देरे में तहां मुझे चांडियो साहब ॾिठो हूंदो या ॿुधो हूंदो उनखे ख़बर हूंदी त चांडियो साहब छा हो
अजीब हाणे इहो शेर मूंखे ठेड़ीअ में ॾिनो ठेड़ीअ मदरसे वारी मस्जिद में पोइ वरी मूंखे चयूं ॿुधाए मां वरी ॿुधायानि पियो पोइ वरी पाण मूंसां गॾु चवनि पिया पोइ मूंखे हिकिड़ी सिट हिन में आहे जंहिंखे 3 दफ़ा चवणो थो पए हिकिड़ी सिट खे पोइ चई जॾहिं 3 दफ़ा चवंदे तॾहिं जेको सुर चवंदा इन जो पूरो थींदो 3 दफ़ा हिकिड़ी सिट हाणे मां पढ़ंदुसि तव्हां ॿुधो 3 दफ़ा वराईंदुमि उनखे इहो चांडे साहिब मूंखे पाण गॾु चवरायो चयो वञा दोस्त नबीअ जे देरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में जंहिं साहु सदाई सिकायल वा ह्याऊं हिजर फिराक में आयल वा ह्याऊं हिजर फिराक में आयल वा ह्याऊं हिजर फिराक में आयल वा दिल गूंदर जे आघेरे में मन वसूल थिए कहे वेरे में मन वसूल थिए कहे वेरे में वञा दोस्त नबीअ जे देरे में महबूब मोहम्मद शाल ॾिसां वनी मुल्क मदीने मंजर सां वनी मुल्क मदीने मंजर सां वनी मुल्क मदीने मंजर सां ॾिसां रोज़ो रसूल सवेरे में ॾिसां रोज़ो रसूल सवेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में वञा दोस्त नबीअ जे देरे में कई कांग ख्याल उॾारियां थो पयो मीर मुहम्मद सारियां थो कई कांग ख्याल कई कांग ख्याल उॾारियां थो पयो मीर मुहम्मद सारियां थो पयो मीर मुहम्मद सारियां थो पयो मीर मुहम्मद सारियां थो अचा फज़ल करम जे फेरे में अचा फज़ल करम जे फेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में वञा दोस्त नबीअ जे देरे में मुंहिंजो वक्त मुंहिंजो हमराह थिए ॿियो हामी हज़रत शाह थिए ॿियो हामी हज़रत शाह थिए ॿियो हामी हज़रत शाह थिए नेणे नज़र करे हिन मेरे में नेणे नज़र करे हिन मेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में चांडे अब्द जी आस पुजाए खुदा पाड़े पिरियन जे पहुंचाए खुदा चांडे अब्द जी आस पुजाए खुदा पाड़े पिरियन जे पहुंचाए खुदा पाड़े पिरियन जे पहुंचाए खुदा पाड़े पिरियन जे पहुंचाए खुदा न तो रूह रहे रते देरे में न तो रूह रहे रते देरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में मन वसूल थिए कंहिं वेरे में।